खैबर में सूबाई मुहतसिब आला संत एजाज़ अली खान जी हिदायत मौजूद हाजी गुलाम कासिम बलोच रीजनल डायरेक्टर सूबाई मुहतसिब आला खैरपुर डिस्ट्रिक्ट अकाउंट्स ऑफिस खैरपुर में सरकारी मुलाजमन जी रहल पगार पेंशन LPR बिन रहतन जी अदायगी बाबत खुलल कचहरी कई वई। खुलल कचहरी में सरकारी मुलाजमन पारां 20 खां वधीक मुतासर माण्हुनि शिकायतूं कयूं, जंहिं ते रीजनल डायरेक्टर हाजी गुलाम कासिम बलोच सूबाई मुहतसिब आला खैरपुर मौक़े ते शिकायतुनि जो अज़ालो कयो। इन ॾिस में रीजनल डायरेक्टर सूबाई मुहतसिब आला खैरपुर ऑफिस पारां ॿुधायो वियो त अकाउंट्स ऑफिस खैरपुर में सरकारी मुलाजमन जी GP फंड जी मद में रहतन बाबत 2,15,25,024 रुपयनि जी अदायगी वक़्तसर कराई वई। खुलियल कचहरी में पुलिस खाते जे निज़ामुद्दीन सुहा, खुराक खाते जे आमिर, लेडी हेल्थ वर्कर खाते जी हामिद अली, एजुकेशन खाते जे टीचर मिठल जागीरानी समेत खैरपुर जा समूरा ऑडिटर्स मौजूद हुआ। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।